सदर आसिफ अली ज़रदारी सां आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर की मुलाकात। आर्मी चीफ पारा सदर के हथियारबंद फौज के सुप्रीम कमांडर जो उहदो संभालण ते वाधायूं। सदर जो रंडक विझंदड़ अंसरन के फौलादी हथन सां मुंह ॾियण जे अज़म जो इज़हार। मुलाकात में अमन सलामती ऐं तरक्की जूं कोशिशूं बरक़रार रखण लाइ यकजहती ऐं अज़म जो भी इज़हार कियो वियो। आर्मी चीफ सदर के दहशतगर्दी खिलाफ जारी फौजी ऑपरेशंस, रिवायती खतरन खिलाफ ऑपरेशनल तैयारियुनि ते भी आगाही ॾिनी। सदर पारा क़ौम लाइ जाननि जो नज़रानो पेश कंदड़ शहीदनि के ख़राज अक़ीदत पेश। सदर आसिफ अली ज़रदारी पाक फौज जी मिसाली किरदार की वाखाण कंदे चयो आहे त रियासत की खुद मुख्तियारी ऐं ख़िते की सलामती के तहफ़ुज़ में फौज की हिमायत रही है। शहीदन जो खून हमेशा पाकिस्तानी कौम की ताकत की अलामत रहंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट के 8 जजन खां पोइ चीफ जस्टिस काज़ी फाज़ी साज़ समेत सुप्रीम कोर्ट ऐं लाहौर हाई कोर्ट के चयन जजिस के भी धमकिन वारा ख़त मौसूल। DIG इस्लामाबाद जजन के धमकी वारा ख़त मिलण की तस्दीक करे छड़ी। जस्टिस अतरबिनुल्लाह, जस्टिस जमाल मंदोखेल ऐं जस्टिस अमीरुद्दीन के धमकी वारे ख़त मौसूल थिया। लाहौर हाई कोर्ट के रजिस्ट्रार ऑफिस भी चयन जजिस के धमकी वारा ख़त मिलण की तस्दीक करे छड़ी। रजिस्ट्रार ऑफिस मूजिब जस्टिस शुजात अली खान, जस्टिस शाहिद बिलाल हसन, जस्टिस आबिद अजीज़ ऐं जस्टिस आलिया नीलम जी नाला उमाणिया विया। चारई जज हाई कोर्ट की इंतज़ामी कमेटी जा मेंबर आहिनि। धमकी वारा ख़त मिलण बाद CTD ऐं पुलिस ऑफिसर लाहौर हाई कोर्ट पहुता। अदालत की सिक्योरिटी सख्त कई वई। शकी ख़तनि की जांच लाइ फ्रांसिक टीमूं भी पहुतल। हाई कोर्ट की CCTV कैमराउनि ज़रिए जाइज़ो वरितो पियो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट के 6 जजिस के खत वारे मामले ते पाण मुरादे नोटिस की सुप्रीम कोर्ट में ॿुधड़ी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा रिमार्क्स ॾिना आहिनि त अदलिया की आज़ादी ते कंहिं क़िस्म जो हमलो थींदो त सभ खां पहिरियां मां ऐं मुंहिंजा साथी बीठा हूंदा। मुलाकात में वज़ीर आज़म वाज़े पैगाम ॾिनो त अदलिया की आज़ादी ते का बि सौदेबाज़ी न थींदी। सिंध काबीना समूरन खातन में बर्थिन ते लागू पाबंदी ख़त्म करण की मंजूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां कानून वार वज़ीर ऐं एडवोकेट जनरल के अदालतुनि में बर्थिन ते पाबंदी ख़त्म कराइण की हिदायत। वॾे वज़ीर जो चवणु आहे त डिविजन्स एजेंसियुनि जे सहकार सां $100 मिलियन जा मनसूबा शुरू कया आहिनि। कराची वाटर एंड सेवरेज इम्प्रूवमेंट प्रोजेक्ट, साफ़ पानी की फ़राहमी, वाटर बोर्ड के इंफ्रास्ट्रक्चर के बेहतर बनाने लाइ काबीना लाड़कानो यूनिवर्सिटी लाइ $400 मिलियन की मंजूरी ॾेई छॾी आहे। सिंध हायर एजुकेशन कमिश्नर ज़रिए हर यूनिवर्सिटी जो बिजनेस प्लान जोड़ने की भी हिदायत की वही है। इस्लामाबाद हाई कोर्ट समाजी राबतन वारी वेबसाइट एक्स की बंदिश खिलाफ दरख्वास्त से घरू सेक्रेटरी के 17 अप्रैल से तलब करे वरतो। अदालत पारा ज्वाइंट सेक्रेटरी की रिपोर्ट गैर तसल्ली बख्श करार ऐं कावड़ जो इज़हार। ज्वाइंट घरू सेक्रेटरी चयो आहे त हिकु मौक़ो ॾियो, आला अमलदारनि खे न घुरायो। अदालत हिकु मौक़ो ॾे। चीफ जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स ॾिना आहिनि त चीफ जस्टिस चयो त हर इदारे में बदनियती आहे। घरू सेक्रेटरी खे घुराईंदुसि तॾहिं कुझु थींदो। अॻकथियुनि ते ॿधल रिपोर्ट आहे जंहिंमें सबब बयान नाहे कयो वियो। क़ौमी सलामती जो को ख़तरो हुजे त उन जा सबब बि त ॿुधायो। इलेक्शन थी वई आहे, हाणे बसि ख़त्म करियो। घरू सेक्रेटरी खे अचणु ॾियो, पोइ ॾिसूं था।